बे न्यूज़ में खबरनि अपडेट जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कयूं पिया मलीर खां। गडाप टूल प्लाज़ा लगे शेख गोठ में बशीर अहमद शेख पारां इफ्तार डिनर जो एहतमाम किया वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी अगुवाननि खिदरे शेख, फैज़ान तनौली, एडवोकेट इरफान शेख, फैसल लिगारी, अल्लाह वराय जोखियो हरेश, डॉक्टर दाऊद शेख, शफ़कत नूनारी, शौकत अली बलोच, दानियाल तुनो, वाहिद बख्श शेख, राजा इमरान, महमद नवाज़, मुमताज़ शेख, अरशद शेख ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते बशीर अहमद शेख चयो त कराचीअ जे ॻोठनि ख़िलाफ़ ॿीहर साज़िशूं थी रहियूं आहिनि। ॻोठनि मुतलिक़ अदालतुनि खे बि गुमराह कयो पियो वञे। असीं हर सूरत में क़दीम ॻोठनि जो दिफ़ा कंदासीं। हुन वधीक चयो त कराची जे हिक गॾियल इतिहाद जी ज़रूरत आहे त जीअं हर सिंध दुश्मन अमल जो सियासी, आइनी ऐं समाजी तरह मुक़ाबिलो करे सघिजे। रिपोर्ट कराए मुश्ताक गबोल, बे न्यूज़ मलीर।